बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं ॿाझारो आहे। मानवारा उस्ताद साहिबान, मोअज़्ज़ज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु मां अव्हां जे साम्हूं इस्लामी साल जे हिकु इंतिहाई बाबरकत ऐं अज़मत वारे महीने रबिउल अव्वल जे हवाले सां कुझु लफ़्ज़ अर्ज़ु करण जी सआदत हासिलु करे रहियो आहियां। दोस्तो, रबिउल अव्वल उहो मुबारक महीनो आहे जंहिं में असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां इंसानियत खे हिदायत जो नूर मिलियो, जहालत जा ऊंदह दूर थिया ऐं दुनिया खे मुहबत, अमन, भाईचारे, इंसाफ़ ऐं हुस्न इख़लाक़ जो दर्स मिलियो। रबिउल अव्वल आयो ख़ुशियुनि जा पैगाम खणी, रबिउल अव्वल आयो ख़ुशियुनि जा पैगाम खणी, मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत जा रोशन सलाम खणी। जंहिंसां रोशन थियो जहान जो हर हिकु राह, जंहिंसां रोशन थियो जहान जो हर हिकु राह, दिलि चवे पई पढ़ूं दुरूद लखें भेरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। दोस्तो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु मुसलमाननि लाइ न पर समूरी जहान लाइ रहमत बणिजी तशरीफ़ फ़रमा थिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे सेखारियो त सच ॻाल्हायो, वाइदा पूरा करियो, वालिदेन जी इज़त करियो, पाड़ेसरियुनि सां सुठो सलूक करियो ऐं ग़रीबनि, यतीमनि ऐं मिसकीननि जो ख़्यालु रखो। दोस्तो, रबिउल अव्वल असांखे उहो पैगाम ॾिए थो त असां सिर्फ़ु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी न मल्हायूं पर संदन सीरत ऐं तालीमात खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायूं। जेकॾहिं असांजी ज़बान ते दुरूद हुजे पर अमल में कूड़ हुजे, जेकॾहिं असां मुहबत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दावा करियूं पर इंसाननि सां नफ़रत करियूं त पोइ असांखे पंहिंजे अमलनि ते ग़ौर करणु घुरिजे। सची मुहबत उहा आहे जेका इंसान जी इख़लाक़ ऐं किरदार खे बहितर बणाए। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत दिलि जो उजालो आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत दिलि जो उजालो आहे। संदन सीरत ई ज़िंदगी जो हवालो आहे। जे हलंदो संदन नक्शे क़दम ते सचाईअ सां, जे हलंदो संदन नक्शे क़दम ते सचाईअ सां, तंहिं लाइ कामयाबी जो हर रस्तो निरालो आहे। मोहतरम सामीन, अचो त इन बाबरकत महीने में अहद करियूं त असां रोज़ानी ज़िंदगी में दुरूद शरीफ़ पढ़ंदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मुतालिओ कंदासीं, पंहिंजे इख़लाक़ खे बहितर बणाईंदासीं ऐं पंहिंजे वालिदेन, उस्तादनि, पाड़ेसरियुनि ऐं ॿियनि इंसाननि सां मुहबत ऐं इज़त सां पेश ईंदासीं। दोस्तो, रबिउल अव्वल जो असुलु पैगाम उहो आहे, मुहबत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलि में हुजे, सीरत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमल में हुजे ऐं इख़लाक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे किरदार में नज़र अचे। आख़िर में अल्लाह पाक खां दुआ आहे त असां सभिनी जे दिलनि खे इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रोशन फ़रमाए, असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनतनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे मुल्क ऐं समूरे उम्मत मुसलमा ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल फ़रमाए। आमीन।